असां दोस्तों केवल मस्त कलाना टीवी में भली कार चऊं था। दोस्तों सिंधी मीडिया जो सब खां वॾो ड्रामो ज़हर ज़िंदगी खां पोइ ही पहिरियों ड्रामो आहे जंहिंमें वॾी कास्ट आहे ऐं जंहिंजी रिकॉर्डिंग तव्हां ॾिसी रहिया आहियो त भिट साईं भिट सरकार ते रिकॉर्डिंग थी वई आहे थिए पई ऐं जंहिंमें मुमताज़ कंवल सिंध जी वॾी अदाकारा सीनियर अदाकारा मुमताज़ कंवल सिंध जो नाले वारो अदाकार असद खान कुरैशी सां गॾु अची रही आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी रहियो आहे त आज़म मैंगल ऐं ॿी अदाकारा नई अदाकारा बि हिन सां गॾु शामिलु आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश ऐं असद खान कुरैशी हिन ड्रामे जो पिणु हिसो आहे। सिंध जी सीनियर अदाकारा मुमताज़ कंवल बि हिन ड्रामे जो हिसो आहे। असद खान कुरैशी सां गॾु पिणु अव्हांखे नज़र ईंदी। हीउ ड्रामो तमामु जल्द केटीएन तां ऑनर कयो वेंदो। ड्रामे जो नालो हिते ज़ाहिर न थियो आहे, पर ॿुधण में आयो त ड्रामे जो नालो आहे दगाबाज़। थी सघे थो अॻिते हली ड्रामे जो नालो मटायो वञे या इहो दगाबाज़ रखियो वञे, ऐं इहो त पोइ ख़बर पवंदी। ऐं वीडियो तव्हां कीअं लॻी, उमेदु आहे त असांजे चैनल खे लाइक कंदा।